कॾहिं ॾींदे पैसा? राति घरां खणी वञिजो। इहा तुंहिंजी आख़िरी ज़बान आहे? हाँ बाबा, मुंहिंजी आख़िरी ज़बान आहे। फिर आहे न त मुंहिंजी ज़बान कटे छॾियो बसि न। ज़बान ई तुंहिंजी कटणी पवंदी। हाणे इहो न सोचिजांइ त तोते असां रहम कंदासीं। पर पोइ बि तव्हांजे ख़ानदान जो बर्बाद थियण जो कारण मां ई आहियां। इन जे लाइ मां शर्मिंदा आहियां। तव्हां जेकॾहिं मुंहिंजे लाइ का बि सज़ा मुंतखिब कयो, मां उहा भोगण जे लाइ तयारु आहियां। जाकर खान, हिते मां ॻोठ जे चङे हुअण जे नाते कोन आयो आहियां। हिकु पीउ हुअण जे नाते मूंखे कुझु फ़र्ज़ थियनि था जेके मूंखे अदा करणा आहिनि। उन खां पोइ ॿियनि फ़र्ज़नि खे ॾिसंदुसि जेके मूं मथां आहिनि। तूं मूंखे रुगो इहो ॿुधा, रेस अकबर खान ऐं चाकर खान में जे ठा थी वियो आहे त पोइ रेस अकबर खान जे मथां हमिलो कंहिं कयो, ख़बर पई जा न? उन जी ॻोल्हा में आहियूं। सॼो ॻोठ राज भाग त चए पियो त हमले करण वारो त रेस चाकर खान हो। तव्हां अलाए कंहिंजी पिया ॻोल्हा कयो? सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।